नाज़रीन, औक़ाफ़ खाते सिंध जे करप्ट ऑफिसरनि मस्जिद जो प्लाट ठेकेदार खे विकिणे छॾियो आहे। नाज़िमाबाद में मस्जिद जी सरकारी प्लाट ते बिल्डर 5 माड़ इमारत तामीर करे छॾी। सूबाई वज़ीर चीफ सेक्रेटरी खे ख़त लिखी जांच जो मुतालबो कयो। चीफ सेक्रेटरी पारां सूबाई वज़ीर खे कमेटी जोड़े जांच जी सिफ़ारिश कई वई। अहम ख़बर सां शेयर कंदा हलूं। औक़ाफ़ खाते सिंध जे करप्ट ऑफिसरनि मस्जिद जो प्लाट ठेकेदार खे विकिणे छॾियो आहे। नाज़िमाबाद में मस्जिद जी सरकारी प्लाट ते बिल्डर 5 माड़ इमारत तामीर करे छॾी। सूबाई वज़ीर चीफ सेक्रेटरी खे ख़त लिखी जांच जो मुतालबो कयो। चीफ सेक्रेटरी पारां सूबाई वज़ीर खे कमेटी जोड़े जांच जी सिफ़ारिश कई वई। औक़ाफ़ खाते सिंध जे करप्ट ऑफिसरनि मस्जिद जो प्लाट ठेकेदार खे विकिणे छॾियो। नाज़िमाबाद में मस्जिद जी सरकारी प्लाट ते बिल्डर 5 माड़ इमारत तामीर करे छॾी। सूबाई वज़ीर चीफ सेक्रेटरी खे ख़त लिखी जांच जो मुतालबो कयो। चीफ सेक्रेटरी पारां सूबाई वज़ीर खे कमेटी जोड़े जांच जी सिफ़ारिश कई वई। औक़ाफ़ खाते सिंध जे करप्ट ऑफिसरनि मस्जिद जो प्लाट ठेकेदार खे विकिणे छॾियो। नाज़िमाबाद में मस्जिद जी सरकारी प्लाट ते बिल्डर 5 माड़ इमारत तामीर करे छॾी। सूबाई वज़ीर चीफ सेक्रेटरी खे ख़त लिखी जांच जो मुतालबो कयो। चीफ सेक्रेटरी पारां सूबाई वज़ीर खे कमेटी जोड़े जांच जी सिफ़ारिश कई वई आहे। इन बारे सां तफ़सील सां राब्तो कयो आहे कराची में सिंध न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। जी फयाज़, अपडेट कजो। औक़ाफ़ खाते सिंध जे करप्ट ऑफिसरनि मस्जिद जो प्लाट ठेकेदार खे विकिणे छॾियो आहे। इन बारे सां वधीक अपडेट कजो नाज़िम खे। बिल्कुल फराह, सिंध में औक़ाफ़ खाते की कारकर्दगी जिते माण्हुनि जी भलाई या दरगाहुनि या मज़ारुनि या मस्जिद जी बैत के हवाले सां ॾिसण जे वटां जिते मस्बत हुजणु घुरिजे, पर बदकिस्मती सां खाते जी जेका कारनामा आहिनि उन न सिर्फ़ समूरनि खातनि बल्कि सिंध जी हुकूमत खे लॼाए छॾियो आहे। औक़ाफ़ खाते जे करप्ट ऑफिसरनि जे हवाले सां जेको उन्हनि कारनामो अंजाम ॾिनो उन ते सिंध टीवी न्यूज़ उन्हनि खे बेनक़ाब हमेशह कंदी रही आहे। बल्कि ताज़ो जेको कराची जे नाज़िमाबाद 5 वारे इलाइक़े में जेके सरकारी ऑफिसर आहिनि उन्हनि बेरहमी सां जेको औक़ाफ़ खाते जो मस्जिद अहबाब जे नाले सां जेको प्लाट हुयो सरकारी प्लाट, उहो ठेकेदार खे न सिर्फ़ु विकिरो करे छॾियो आहे बल्कि विकिरो कयल जेको प्लाट आहे मस्जिद अहबाब जो उहो बिल्डर उन ते 5 माड़ इमारत तामीर करे फ्लैट ऐं दुकान उहे तयारु करे ख़ानगी माण्हुनि खे न सिर्फ़ु विकिणी छॾिया आहिनि बल्कि नवाला सूबाई वज़ीर जेको आहे औक़ाफ़ मज़हबी मामला सैयद रियाज़ शाह शिराज़ी उनजे जेका मालूमात ताईं सूरताल जेका पती उन न सिर्फ़ु उन मामले जो नोटिस वरितो बल्कि सूबाई वज़ीर हिन हवाले सां चीफ सेक्रेटरी सिंध खे ख़त लिखी मामले जी जांच जी घुरब कई। उन चीफ सेक्रेटरी मामले खे न सिर्फ़ु नज़र में रखंदे पहिरीं सूबाई वज़ीर खे खाते पारां जांच करण जी जेका सिफ़ारिश कई हिन हवाले सां सिफ़ारिश में चयो वियो त जेका कमेटी जोड़े उन जे ज़रिए इहा जांच कई वञे। जेका आला सतही जेका फैक्ट फाइंडिंग कमेटी आहे उहा क़ाइमु कई वञे। सूबाई वज़ीर जी जेका वापसि जेको लेटर मिलियो त उन चीफ सेक्रेटरी हिदायत ते स्पेशल सेक्रेटरी जेको औक़ाफ़ ख़ातिम चन्ना उनजी सरबराही में हिकिड़ी 3 रुकीनी जेका आला जेका कमेटी क़ाइमु कई जंहिंमें ज़क़ात खाते सिंध जो जेको सूबाई एडमिनिस्ट्रेटर आहे नूर अहमद चाचड़ ऐं अहिड़ी तरह सां चीफ एडमिनिस्ट्रेटर औक़ाफ़ सिंध फ़ारूक शहज़ाद कुरैशी उनखे मेंबर तौरु मुक़ररु कयो आहे ऐं कमेटी खे 3 बार जेके जोड़ींदे हिदायत कई आहे त जेका सरकारी जेको मिल्कियती प्लाट आहे उनजी गैर क़ाबिल जेका मुंतक़िली या प्लाट वारो विकिरे वारो मामिलो आहे उनजी तफ़सीली जेका रिपोर्ट आहे उहा तयारु करे ॾिनी वञे। त कमेटी खे समूरे मामले जी जेका मुकमल जांच आहे उहो 2 हफ़्तनि में मुकमल करे उनजी जेका फैक्ट फाइंडिंग जेका रिपोर्ट आहे उहा केस मोकिलण जे हवाले सां जेका हिदायत कई आहे त कमेटी पंहिंजो बाज़ाब्ता तौर ते कमु बि शुरू कयो आहे। हिन हवाले सां जेका गुज़िरियल तक़रीबन ॾहाको अरसे खां वठी मुख़्तलिफ़ उहिदनि ते जेके अमलदार हुया उन्हनि अहिड़े क़िस्म जी कारकर्दगी कयनि ऐं औक़ाफ़ खाते जूं मुख़्तलिफ़ जेके दरगाहुनि खे मस्जिदुनि खे जेके मिलियल जेके ज़मीनूं आहिनि 6 एकड़ हज़ारे एकड़ प्लाट जेके आहिनि उहे न सिर्फ़ु उन्हनि खे विकिरो करे बल्कि अहिड़े क़िस्म जी उन्हनि में हाज़िरी थी आहिनि जो उहे जेके ख़ानगी माण्हुनि उन्हनि ते न सिर्फ़ु कमाई करे रहिया आहिनि बल्कि अहिड़े क़िस्म जी बदतर ज्यादती करे रहिया आहिनि। नाज़िमाबाद जी जेका अहबाब मस्जिद आहे उनजो जेको इहो प्लाट वारो मामिलो साम्हूं आयो आहे उन ते हाणे कमेटी खे हिदायत कई वई आहे त 2 हफ़्तनि जे अंदरि रिपोर्ट ॾेई कंहिं आगाही ॾिनी वञे त इहो मामिलो कहिड़ी तरह सां बेईमानी करे सरकारी अमलदारनि जेके सरकारी मिल्कियत उनखे विकिरो कयो आहे।